गश्त दौरान असांखे इंफॉर्मेशन मिली इंसानी स्मगलिंग ह्यूमन कहाँ के रहने वाले हो? मैं मल्तान साहब क्यों गिरफ्तार? छोकरी है खड़ी आयो मुझे बताया ये इसको ले जाए 2-3 दिन घर में लाहौर में गिरफ्तार था। पता नहीं सरगोदे की है कि फैसलाबाद रिश्ता कराए दींदो नाज़रीन तव्हां मंशियात जी स्मगलिंग त ॿुधी हूंदी पर दादू में हिकु ॾींहुं अॻु में इंसानी स्मगलिंग कई पई वञे जंहिंखे SSP दादू रिटायर कैप्टन अमीन सूर मक्सी जे ख़ासि हिदायतुनि ते दादू बी सेक्शन पुलिस जेका SHO इम्तियाज़ शाह साहब आहे उन्हनि कार्रवाई कंदे हुन स्मगलिंग खे हिते असां मौजूदु SHO साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं इन हवाले सां ऐं जेके गिरफ़्तार ॾोहरी आहिनि उन्हनि खां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सरफराज सर कहाँ के रहने वाले हो? मैं मल्तान सर क्यों गिरफ्तारी हुई है आपकी? ये लड़की लेके आया था सर इसलिए गिरफ्तारी हो गई है। कहाँ लेके जा रहे थे? ये इधर मैं दादू में लेके आया था सर। क्यों लेके आए थे? किसकी लड़की थी? वो मैं ये इधर पता नहीं सरगोदे की है कि फैसलाबाद की है। वो मल्तान में आई है सर, उधर उतरी है। वो मेरा बेटा बना हुआ है, वो ले गया घर में। उसने मुझे बताया ये इसको ले जाओ 2-3 दिन घर में रखी हुई है। वो उसने कहा जी मैंने शादी करवानी है। मैं इधर आ गया हूँ लेके इसके पास। वो चमन जो है ना जो फरार है उसके साथ आया था। आगे से इसको भेज दिया है किराया देकर भी जाओ लेके आओ। हम चौकी पे उतरे हैं, उधर पकड़े गए हैं। तो कितने पैसे मिलते हैं? क्या पैसे मिलते हैं इस चीज़ के? पैसे देते हैं सर 10,000 20,000 लड़कियां मुझे बेचने को। की? जी यहाँ पर किसको बेचते हो? वो चमन ही लेता है सर, यहाँ पर दादू में किसके पास लाए थे? चमन के पास जी। और कौन कौन मुलविस है इसमें आपके साथ? मेरे साथ तो कोई नहीं है, मतलब बस वो चमन ही है। यहाँ 2-3 उसने औरतें रखी हुई है। वो क्या नाम है 1-2-3 आदमी रखे हुए हैं। वो आगे रिश्ते करवाते हैं, पता नहीं क्या करवाते हैं, मुझसे ले लेते हैं। आप शादीशुदा हैं? जी बीवी मेरी फौत हो गई है सर। बेटी बेटी आए हैं? बेटी नहीं है सर। तो ये काम करते हुए आपको कुछ महसूस नहीं होता? शर्म आती है सर। तो क्यों करते हो ये काम? मुझे तो सजाए मौत आ जाए तो मैं बहुत शर्मसार हूँ। कि अभी तक कितनी लड़कियां बेच चुके हो? 100 से ज़्यादा उसने ली है। कहाँ कहाँ पर बेची है? इधर ही दादू में शादी है सारी इधर ही दादू में? जी। इधर से कहीं और लेके गए? नहीं मैं नहीं लेके गया सर, ये लेके गए हो तो पता नहीं, मैं नहीं लेके। थाना लो आवा सलीमा कितना दर आवाज़ हितां जो दादू जो छो गिरफ्तारी थी आपने? ये छोकरी है खड़ी आयो हो उते उन शमनारनि जो वञी किरायो ॾेई अची ॾे। मां वियुसि किरायो ॾियणु त उते गिरफ़्तारी थी। हा उहो रिश्ता कराए ॾींदो आहे, पोइ जिथां जो रिश्तो आयो उते ॾेई छॾींदो आहे। केरु मुलविस आहे हिन? मूंखे त शमन मोकिलियो किरायो ॾेई, ख़बर न आहे उन सां कुझु माण्हू कढे। तव्हांजो भाउ को आहे ॿुधायो वञे? हा मुंहिंजो भाउ आहे उहो अली असगर, वो किथे रहंदो आहे? उहो लाहौर में गिरफ़्तार थियल आहे। छा कंदो आहे? उते न हिते रिश्ता थोरा घणा कराईंदो, पोइ केस को ओॾां जो थियो उते गिरफ़्तार थियो। ॿियो केरु हिन ॾोह तव्हां ॿियो मूंखे न आहे, का बि ख़बर न आहे। मूंखे पहिरियों चकर मोकिलियऊं किरायो ॾियण लाइ, मां किरायो ॾियण वियुसि, गिरफ़्तार थियुसि। हिन जा तोखे पैसा ॾींदा वञे? हा चयूं तूं किरायो ॾेई इहे माण्हू खणी हेॾे असां वटि पुॼा, भिटाई होटल खणी ते किथे तोखे इहो 10,000 ॾींदासीं। 10,000 रुपये में तो माना ये कम कयो। मूंखे का बि कंफर्म न हुई ख़बर त छा सिस्टम आहे या छा न आहे। मूंखे चयूं महिमान आहिनि असांजा, तूं खणी आहे किरायो वेनारे करे ॾियां। तुंहिंजो भाउ कमु करे पियो त तोखे त इहा ख़बर हूंदी? उन जी कंफर्म न हुई ख़बर त हू कहिड़ो कमु करे थो या कहिड़ो न। इहो हूंदो त सिधा रिश्ता कराईंदो हो, इहो अंदाज़ो हूंदो हो। गिरफ़्तारी खां पोइ ख़बर पई त गिरफ़्तार थी वियो आहे। वधीक अहिड़ी मूंखे का मां ऐं मुंहिंजो ASI मंज़ूर अली पवर ऐं स्टाफ समेत असां गश्त दौरान असांखे इंफॉर्मेशन मिली त कुझु गुरूह इंसानी स्मगलिंग कंदा आहिनि। उन में कुझु हिन पंजाब जा ऐं कुझु सिंध जा आहिनि, जिन खे असां बर वक़्तु असां ॿिनि खे हिन ते गिरफ़्तार बर वक़्तु कयोसीं। उन में पहिरीं त असांजे SSP साहिबु अमीर सऊद मक्सी साहिब जे हिदायत ते रेड कयोसीं। जीअं रेड कयोसीं असां बर वक़्तु 2 माण्हू असां गिरफ़्तार कयासीं। हिकिड़ो सरफराज़ आहे ऐं हिकिड़ो आहे सलीम भुट्टो। बाक़ी जेके 4 मर्द ऐं 1 औरत उहे फ़रार थी विया सफ़ेदगार में। मारिया जेकी औरत आहे असां उनखे गिरफ़्तारी कयोसीं ऐं केस दाख़िल कयोसीं।
बक़ाया जवाबदार असां जल्द में जल्द गिरफ़्तार कंदासीं। इंसानी स्मगलिंग करे रहिया आहिनि, जेके अॼु हिकु छोकिरीअ खे पंजाब मां वठी ऐं जोही मोड़ ते बीठा आहिनि, विकिरो करे रहिया आहिनि। वञी रेड कयोसीं, जितां 2 जवाबदार गिरफ़्तार कयासीं कि असां अहिड़ी FIR दाख़िल कईसीं। कोशिशूं करे रहिया आहियूं, जेके जवाबदार फ़रार थी विया आहिनि, जल्द उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं। जी बिल्कुलु, तारीख़ 20/12/2024 ते असांजो SHO साहिबु सैयद इम्तियाज़ुद्दीन शाह, ASI मंज़ूर मोहम्मद पंवर ऐं पंहिंजी टीम सां गॾु मामूल मुताबिक़ पेट्रोलिंग में हुया। असल में पेट्रोलिंग दौरान उनखे इंफॉर्मेशन मिली त इंसानी स्मगलिंग, ह्यूमन ट्रैफिकिंग जो अमल कंदड़ कारोबार कंदड़ जेका गिरोह आहिनि 2 सिंध ऐं पंजाब जो गॾियल, उहे सरगर्म आहिनि। औरतूं वठी अची हिते फ़रोख़्त कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ फ़हाशी जे अॾनि ते ॿिए हंधि उन्हनि खे माना विकिरो कयो वेंदो आहे। ऐं हाणे उन्हनि खे इंफॉर्मेशन मिली त उहा छोकिरी आहे हिकिड़ी जेका पंजाब मां मुल्तान मां खई वई आहे ऐं उहा हिते दादू में जोही मोड़ जे भरिसां फ़रोख़्त कई वेंदी। उते रेड कयो वियो। असांजे SSP साहिबु अमीर सऊद मक्सी साहिब जे हिदायतुनि मुताबिक़ रेड थियो, जंहिंमें 2 माण्हू असां गिरफ़्तार कया। हिकु छोकिरी जेका मुतासिरा हुई उनखे रिकवर कयो वियो। उन्हनि गिरफ़्तार शुदा जेके माण्हू आहिनि उन में हिकिड़ो पंजाब सां तालुक़ु रखे थो, सरफराज़ राजपूत, ऐं ॿियो सिंध सां असांजे दादू सां सलीम भुट्टो। सलीम भुट्टो उहो जवाबदार आहे जेको हैबिचुअल माण्हू आहे। हुनजो ख़ानदान ई अहिड़े क़िस्म जे वापार करण में मशगूल आहे। हुनजो भाउ असगर आहे जेको हिन वक़्तु पंजाब में गिरफ़्तार थियल आहे। ऐं हींअर इन जा जेके असांजा ॿिया हुया, इन में लेडीज़ बि आहिनि कुझु जवाबदार जेके हिन सां गॾु आहिनि अहिड़ो कारोबार करण में। इन कारोबार करण खां पोइ ह्यूमन ट्रैफिकिंग जो सेक्शन 3 तहत हिन ते FIR दाख़िल कई वई आहे। असांजे सिंध में हींअर IG साहिबु सिंध जन जे हुकुम तहत अॻु में किडनैपिंग जा केस दाख़िल कया वेंदा, पर इहा किडनैपिंग न आहे। किडनैपिंग आहे पर उन सां गॾोगॾु इहा इंसानी स्मगलिंग जो मसइलो आहे। इंसान खे वठी हाणे उते वर्गलाइनि था, वर्गलाए खणी अची हिते मुख़्तलिफ़ कारोबार में फ़हाशी अॾनि ते, जबरी पोरे में, कीअं ॿिए जॻह ते हुनखे इस्तेमालु कयो थो वञे, विकिरो कयो थो वञे। हाणे इहो जेको पंजाब जो तव्हां असां ॾिठो हूंदो हींअर सरफराज़ जेको ॿुधो आहे, बकौल उन जे ख़ुदि 100 खां मथे औरतूं ही पाण उतां वठी अची हिते स्मगलिंग करे चुको आहे दादू में। हाणे इन टीम सां जेके मफ़रूर जवाबदार आहिनि उन्हनि जे लाइ तक़रीबन 2 ॾींहंनि खां वठी उन्हनि जे पोयों रेड थिया आहिनि। तमामु जल्द उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं कैफ़े किरदार ते पहुचायो वेंदो। सर जीअं हींअर इहा असांखे इंफॉर्मेशन आम शहरनि ॾिनी, जंहिं तहत इहो एक्शन थियो, असांखे ख़ुशी थी आहे त हाणे पब्लिक जो पुलिस सां रिलेशन तमामु बहितर थियणु लॻो आहे। असांखे उमेदु आहे अॻिते बि अहिड़े क़िस्म जी इंफॉर्मेशन ॾेई अहिड़े क़िस्म जा वॾा ॾोह जेके आहिनि उनखे रोकाए सघंदा। नाज़रीन, तव्हां जवाबदारनि जा इंकशाफ ॿुधो त न सिर्फ़ु हिकिड़ी मारी आहे बल्कि 100 खां वधीक जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे हिननि स्मगलिंग कयो आहे दादू में।